दोस्तों उम्मीद आहे सभु कुझु हूंदो खैरियत सां हूंदो। अॼु मासूम मंसूर जो एल्बम आहे 1739 वॉल्यूम ऐं 2002 जो पहिरियों एल्बम मास्टर मंसूर जो सुपर हिट एल्बम जो टाइटल आहे बेक़रार। हिन में गीत बि बेक़रार ई आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन एल्बम जा 2 गीत जेके आहिनि जिन्हनि जे करे ही एल्बम तमामु घणो हलियो मार्केट में ऐं हिन वक़्तु बि माण्हू ॿुधनि था उहे 2 गीत। ख़ासि करे 2 गीत जेके आहिनि उहे अॻिते हली तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो गीत जा बोल आहिनि पुराणो यार कीअं विसारियां, हू बि मुंहिंजो यार आहे तूं बि मुंहिंजो यार आहीं। तमामु बहितरीनु गीत आहे, सुपर हिट। तव्हां त ॿुधो ई हूंदो कहिड़ो ज़बरदस्त गीत आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। काफ़ी दोस्त कमेंट्स कनि था, चवनि था त गीत अपलोड कयो या हिन में गीत बि रखो। सो इहो कमु न आहे, असां बसि इहो कमु रखियो आहे त हिन में या कंहिं बि फ़नकार जो असां फ़ोटू रखी करे उन जे बारे में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं, उन खां बाद हिन गीत ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट्स कयो आहे सिराज अहमद लाशारी भाउ, लिखियो आहे वेरी नाइस। शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम। सैयद आसिफ अली शाह लिखियो आहे हिट एल्बम। ये एल्बम 16 भी मेरा पसंदीदा फेवराइट है। ठीकु आहे भाउ, वॾी महिरबानी। ऐं उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे टोटल सॉन्ग सुपर हिट ऐं खोड़ सारियूं दिलूं 32 दिलूं। वॾी महिरबानी वहीद भाउ लिखियो आहे दिलि चए थी पंहिंजी सिंध तां क़ुर्बान वञा, मतिलबु इहो गीत आहे। वॾी महिरबानी वहीद। हालांकि काफ़ी ग़लतियूं बि थींदियूं रहंदियूं आहिनि, इंसानु आहे, इंसानु ख़ता जो घरु आहे, पर कमेंट्स में तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधायो। ऐं उन खां पोइ वरी वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर, खोड़ सारियूं दिलूं। वॾी महिरबानी वहीद, लख कुर्ब लख लाइक। हिन खां पोइ हेॾो नओं दोस्त आहे मूसा लाशारी, इन कमेंट्स कई आहे, मूंखे सम्झ में नथी अचे। उनखे इहो ई अर्ज़ु आहे त कमेंट्स सही तरह सां लिखो त पोइ ऐं उहा शामिलु कयां, पढ़ी ॿुधायां दोस्तनि खे। कमेंट्स पूरा थी विया आहिनि ऐं हाणे चऊं था त दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। पहिरियों गीत लिखियो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब। गीत जा बोल ज़बरदस्त लिखिया अथई। गीत जा बोल आहिनि परदेसी जी यारी। उन खां पोइ वहीद हकड़े जो गीत आहे राति वयो गुज़ारे। ऐं उन खां पोइ आहे मंज़ूर खोसो जो कलाम आहे जेको तमामु बहितरीनु आहे, सफ़ा भलो आहे। पुराणो यार कीअं विसारियां, हू बि मुंहिंजो यार आहे तूं बि मुंहिंजो। ऐं उन खां पोइ आहे पांधन जोखे जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई मूंखे तुंहिंजी सिक। उन खां पोइ वरी ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे। गीत जा बोल आहिनि ॾेई सलाह तोखे इश्क जी कंहिं मारायो आहे। तमामु बहितरीनु गीत आहे, सुपर हिट गीत आहे। उन खां पोइ आहे अरबाब सीलरे जो गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई लय कंदो कर। उन खां पोइ आहे अलाह ॾिनो बुरड़ो, उन जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई भली ॾुख ॾे। उन खां पोइ अब्बास मल्लाह जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई एॾो विछोड़ो। उन खां पोइ अज़ीज़ कोलाची जी शाइरी आहे वाक़ई दिलि नथी पलिजे। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे। मूंखे वीडियो कीअं लॻो, जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾींदा ऐं दोस्तनि ताईं, पंहिंजनि ताईं, पीरनि प्यारनि ताईं ज़रूरु शेयर कंदा।